हैदराबाद सिंध हाई कोर्ट चोटियारू डैम नाडीनल 96 एकड़ ज़मीन जो मुआवज़ो न मिलण वारे केस जी ॿुधणी कई। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सांगड़ जे लैंड एक्विजिशन अमलदार LOG पेश न थियण ते संदसि ज़मानत थियण जोगा वारंट जारी करे छॾिया। दरख़्वास्त गुज़ार हनीफ़ ऐं अब्दुल रशीद मेमण धाईंदे चयो त 1993 दौरान चोटियारू डैम लाइ ज़मीन फराहम कई हुई, पर 28 साल गुज़रण बावजूद मुआवज़ो अदा न कयो वियो आहे। केस जी ॿुधणी जस्टिस अदनान उल करीम मेमण ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते मुश्तमिल डिवीज़न बेंच कई। वकील अदालत खे आगाही ॾींदे चयो त गुज़िरियल ॿुधणीअ ते अदालत LO ऑफिसर खे रिपोर्ट समेत अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो हो, पर इहो अदालत में पेश न थियो आहे। वकील इस्तदा कंदे चयो त मुतासिर 2007 में अदालत सां रिजू कयो हो, जेकी लाॻीतो 13 सालनि खां सफ़र पिया कनि, इन लाइ संदनि मामलो हल कयो वञे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद LOG पेश न थियण ते काव जो इज़हार कंदे 25,000 रुपयनि जे मसलकनि एवज़ संदसि ज़मानत थियण जोगा वारंट जारी कंदे खेसि 24 नवंबर ते अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो।